सुप्रीम कोर्ट आर्टिफिशियल इंटेलिजेंस के इस्तेमाल ते गाइडलाइंस तैयार करण की सिफारिश करे छड़ी। अदालती निज़ाम में आर्टिफिशियल इंटेलिजेंस के इस्तेमाल ते सुप्रीम कोर्ट जो 18 सुफ़न ते बदल लिखत फैसलो जारी। फैसले में चयो वियो आहे त चैट जीपीटी में डीप सीक अदालती सलाहियत वधाए सघनि था। दुनिया में केतिरनि जजिस तरफां एआई इस्तेमाल सां फैसलन में सहकार जो एतराफ़ कयो वियो आहे। गाइडलाइन में तय कयो वञे त जुडिशियल सिस्टम में एआई जो केतिरो इस्तेमाल थींदो। बेलारूस की ऐवान आज़ादी में वज़ीर आज़म शहबाज शरीफ की मान में तकरीब। मनसक में बेलारूस के सदर वज़ीर आज़म शहबाज शरीफ की ऐवान आज़ादी पहुंचण ते आजिया कई। पाकिस्तान और बेलारूस जा कौमी तराना वॼाया विया। बेलारूस के फौजी दस्ते पारां वज़ीर आज़म शहबाज शरीफ के गार्ड ऑफ ऑनर पेश। वज़ीर आज़म शहबाज शरीफ और बेलारूस के सदर एलेक्जेंडर लुकाशेंको विच में मुलाकात। बिन्हीं अगवाननि गॾियल दिलचस्पी जे मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई। असरायती पॉलिसी पाकिस्तान के वखार और इजाफो कयो। मुआशी और इक़्तिसादी सिफारती पॉलिसी ते अमल कयो पियो वञे। बेलारूस और पाकिस्तान विच में मुख्तलिफ शोबन में सहकार के हथी वठाइण ते ॻाल्हियूं थींदियूं। वफ़ाक़ी वज़ीर अतातारक जूं मीडिया सां ॻाल्हियूं। जाम कमाल चयो त बेलारूस सां मज़बूत लाॻापा आहिनि। पाकिस्तान और बेलारूस विच में बिज़नेस फोरम थी रहियो आहे। बिज़नेस फोरम में पाकिस्तान जूं 100 खां वधीक कंपनियूं शरीक आहिनि। दुनिया जो ध्यान पाकिस्तान में सीड़पकारी तरफ़ वधी रहियो आहे। अब्दुल अलीम खान चयो त ॿिन्ही मुल्कनि विच में बिज़नेस फोरम वॾी अहमियत रखे थो। कारोबारी तबके खे सहूलियत की फराहमी सां मईशत मज़बूत थींदी। घरू वज़ीर मोहसिन नकवी सां ओमान के सफ़ीर फहद सुलेमान की मुलाकात। गॾियल दिलचस्पी के मामलनि ऐं ॿ तरफ़नि लाॻापनि ते ख़्यालनि जी ॾे वठि। बिन्हीं पारां ॿ तरफ़नि लाॻापनि खे हथी वठाइण ऐं सिक्योरिटी सहकार वधाइण ते इतफ़ाक़। घरू वज़ीर मोहसिन नकवी चयो आहे पाकिस्तान ओमान जे लाॻापनि खे घणी अहमियत ॾिए थो। पाकिस्तान और ओमान विच में लाॻापा गॾियल अक़ीदे सक़ाफ़त ते ॿधल आहिनि। कोशिश आहे त वधि खां वधि हुनरमंद माण्हुनि खे ओमान मोकिलियो वञे। पघारदार तबके के बजट में रिलीफ ॾियण लाइ प्रोग्राम तरतीब ॾिनो आहे। आने वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त जुलाई या उन खां अॻु पहिरियां बिजली जे बिलनि में वधीक घटिताई करण ते कम जारी आहे। पघारदार तबके खे ॾियण जा तफ़सील IMF वटि खणी वेंदा। IMF तरफ़ां ॾिनल समूरा हदफ पूरा कया विया आहिनि। उम्मीद आहे त IMF एग्जीक्यूटिव बोर्ड मई में स्टाफ लेवल मुआहदे जी मंज़ूरी ॾींदो। सिंधु दरिया में केनाल कढण वारे मंसूबे खिलाफ मुख्तलिफ धुरियूं सरापा एहतजाज बनियल। निंदो में राजौरी इत्तिहाद जे सर ते शरबंद हड़ताल और 2 किलोमीटरनि ते पैदल मार्च। खैरपुर और मीत पठोरे में क़ौम परस्तनि जे सर ते कारोबार बंद। चूहड़ जमाली में STP जे एहतजाजी रैली। जेकबाबाद में जमाली पुल ते धरणो। कंदकोट में जसकम और जसाब तरफा प्रेस क्लब आडो मुज़ाहिरो। दौड़ में सोलंगी इत्तिहाद जे सर ते पैदल मार्च। लालू नायक में थर्डी मोहब्बत में बि एहतजाज। शाहपुर जानिया के गोट गुल मोहम्मद आहिरी में शादी तकरीब दौरान घोट जो जानिन सां गॾु सिंधु दरिया ते धाड़े खिलाफ एहतजाज। नारेबादी हुकूमत खां केनाल रिथा रद्द करण जो मुतालबो। मुख्तलिफ शहरन में धारदार वाक़ियन में 2 ॼणा क़तल। रुस्तम बरसां ट्रैक्टर ट्राली फुर दौरान मुज़ाहमत ते अगूणे SHO जो भाइटियो क़तल। गोट कोट शाहू में फोरून नौजवान खां ट्रैक्टर ट्राली फुर करण की कोशिश कई। मुज़ाहमत करण ते हथियारबंदन मौज अली बडानी के गोलियूं हणी क़तल करे छॾियो। हथियारबंदन कणक सां भरियल ट्रैक्टर ट्राली फुर करे फरार थी विया। मक़तूल के घर में कोहराम। और रोहिणी भरिसां पेट्रोल महांगो विकिरो करण तां झेड़ो। 1 ॼणो क़तल। शरफाबाद में पेट्रोल महांगे अघ ते विकिरो करण तां शहरी ऐं दुकानदार में झेड़ो थियो। जावेद मीरानी हयाती विञाए वेठो। राहुकी में शहीद फाजिल राहू जी मज़ार ॿाहिरां नौजवान जो रत सां लथपथ लाश हथ। नौजवान जी अयाज़ जोखियो जे नाले सां सुञाणप।
इलाइक़े में आपघात चोबोल कुछ वक्त अॻु नौजवान जे पीउ कामरेड अली अहमद जोखियो बि मज़ार आॾो फाओ खाई ख़ुदकुशी कई हुई। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त वालिद जी ख़ुदकुशी सबबि अयाज़ जोखियो लाॻीतो सख़्त ज़हनी दबाव जो शिकार हो। सीता रोड भरिसां ॻोठ सरवर आप ॿारनि जी मामूली ॻाल्हि तां झेड़े दौरान क़तल थियल टिनि ॼणनि जा लाश पोस्टमार्टम बैदि वारसनि हवाले। वारिस मर्द अबाणे शहर खैरपुर खणाए विया। पुलिस जी जवाबदारनि जे घरनि ते छड़ाई, जवाबदार घर ख़ाली करे फ़रार। पुलिस जवाबदारनि जे घरनि खे डाहे पट करे छॾियो। अमरीका ईरानी तेल जी गैर कानूनी विकिरो रोकण लाइ नयूं पाबंदियूं लॻाए छॾियूं। अमरीकी पड़ी वज़ीर चयो आहे त यूएई में रहंदड़ भारतीय शहरी जगवेंदर सिंह ते पाबंदी लॻाई वई आहे। मथसि ईरानी तेल जी स्मगलिंग जो इल्ज़ाम आहे। ईरान जी माली मदद रोकण लाइ 30 बहरी जहाज़नि जी नेटवर्क खे ब्लैक लिस्ट कयो वियो आहे। अमरीका चीन ते टैरिफ वधाए 145% करे छॾियो। डोनाल्ड ट्रंप चीन सां वापारी मुआहिदो करण जो ख़्वाहिशमंद। अमरीकी ऐं एशियाई मार्केटुनि में ॿाड़ाई। टैरिफ में वाध सां अमरीका में चीनी शयुनि जी क़ीमतुनि में वाध, ख़रीदारी में घटिताई। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त टैरिफ ते हर को डील करणु चाहे थो। चीन सां बि मुआहिदो थी सघे थो। चीन सां वापारी मुआहिदो करण खे पसंदि कयूं था। पाकिस्तान क्रिकेट जो सब खां वॾो मैच अॼु लॻंदो। सीज़न 3 जी इफ़्तिताही तक़रीब अॼु रावलपिंडी में थींदी, जंहिंमें नाले वारी गुलकारा आबिदा परवीन, अली ज़फ़र, अबरारुल हक़, नताशा बेग ऐं ॿिया फ़न जो मुज़ाहिरो कंदा। आतिशबाज़ी जो बि मुज़ाहिरो कयो वेंदो। इफ़्तिताही मैच में इस्लामाबाद यूनाइटेड ऐं लाहौर कलंदर जूं टीमूं आम्हूं साम्हूं थींदियूं। सिंध रांदियुनि वारे खाते पारां थियल डिज़र्ट चैलेंज जीप रैली शुरू। 60 गाॾियूं 2 किलोमीटर जो क्वालिफाइड राउंड मुकमल कंदियूं। स्टाक कैटेगरी में गाॾियूं सुभाणे 100 किलोमीटर जो सफ़र तय कंदियूं। अक्सर रेसर गाॾी ते नो मोर केनास जो स्टिकर हणी रेस में हिसो वठी रहिया आहिनि।